नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज जे ॻोठ शाहनवाज़ बालादी में गुल मोहम्मद बालादी सदाम बालादी जी रिहाइशगाह ते पाकिस्तान पब्लिक राइट पार्टी पारां कन्वेंशन मुनक़द कयो वियो, जंहिंमें सूबाई सिंध जे सदर अल्लर उमरानी, ज़िले नौशरो फेरोज़ जे सदाम सदर असगर अहमद अबड़ो, ज़िले खैरपुर जे सदर इमदाद हुसैन मजीदानो शिरकत कई। कन्वेंशन में पार्टी उहदनि जो ऐलान पिणु कयो वियो, जंहिंमें ज़िले खैरपुर जनरल सेक्रेटरी गुल मोहम्मद बालादी, तालका फैज़गंज सदर नज़ीर अहमद बालादी, जनरल सेक्रेटरी फैज़गंज बशीर अहमद बालादी, फैज़गंज तालका नायब सदर सदाम बालादी के पार्टी पारां उहदा ॾिना विया। जंहिं बाद सूबे तोड़े तालके जे उहदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी पार्टी जे चेयरमैन निहाल खान बालादी जो मंशूर आहे त ग़रीब अवाम जो साथ ॾियणु ऐं ग़रीबनि जे मसइले ते आवाज़ बुलंद करे ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारणु, ऐं असां सभु मिली करे पार्टी खे मज़बूत बणाइण जो अज़म करियूं था ऐं वचन था करियूं त ग़रीब अवाम जे ॾुख सुख में शामिल थी ग़रीबनि जो साथ ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़